अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ज़िंदगी मुस्तक़िल अवां ऐं असां वटि पंहिंजी पूरी जावेदानीअ सां हलंदी रहे तीअं ई उनखे सम्झण जे लाइ जेका कोशिशि कई वञे उहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थी। हयाती में जॾहिं असां अॻियां विखूं खणंदा आहियूं ऐं शऊर जी मंज़िल तइ थींदी आहे त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असीं वॾा थी वेंदा आहियूं पर वॾा थी कोन सघंदा आहियूं। असांजो जिस्म वॾो थी वेंदो आहे पर असांजो जेको ज़हन आहे उनजी हैसियत उहा न हूंदी आहे जेका जिस्म जे मुताबिक़ हुजे। हिन करे कॾहिं कॾहिं चयो वेंदो आहे त इंसान खे जेका ॾुखियाई पेश अचे थी दरअसल पंहिंजे कद न सुञाणण जे करे अचे थी। दुनिया में जेके सरख़ुशियूं हासिलु हूंदियूं आहिनि इंसान खे उन्हनि मां हिकिड़ी अहम सरख़ुशी पंहिंजे कद खे सम्झण बि आहे। तव्हां नोट कंदो त केतिरा ई वॾा माण्हू हूंदा आहिनि, ॿारहं वरक़तूं कंदा आहिनि, केतिरा ॿार हूंदा आहिनि जेके वॾनि जहिड़ा थी वेंदा आहिनि। ऐं हिकिड़ो जुमिलो जेको पर्टिकुलरली असां ॿुधंदा आहियूं त जेके छोटा हूंदा आहिनि, जेके मैकेनिक्स वटि कमु कंदा आहिनि, चांहि जे दुकान ते कमु कंदा आहिनि, उहे दरअसल छोटा न हूंदा आहिनि पर पंहिंजे घर जा वॾा हूंदा आहिनि जेके पंहिंजे घरनि जी ख़िदमत कंदा आहिनि ऐं पंहिंजे घर खे संभालणु ॼाणंदा आहिनि। हाणे जेका कैफ़ियत आहे पंहिंजे कद खे सुञाणण जी सभिनी अहम आहे। मिसाल ॾाढा अजीब आहिनि पर मां अव्हां सां मज़द करे पोइ ॻाल्हाईंदो आहियां। त मिसाल तौरु जेकॾहिं गौर कयूं त जेकॾहिं कंहिं फैमिली में वालिद साहिबु गुज़ारे वञे थो त उनजी सॼी जेका कथा आहे सा वॾे जी ॻिचे में छो थी पवे। जेकॾहिं वालिद साहिबु गुज़ारे वियो आहे त रुॻो वॾे भाउ जो कोन गुज़ारे वियो आहे, भेणुनि जो, भाउरनि जो, सभिनी जो गुज़ारे वियो आहे। पर तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼो कुझु करे पियो थो, सॼी कोशिशि करे पियो थो, उनजूं निंडूं आराम थी वियूं आहिनि, डोड़ी डोड़ी ऐं ॿियनि जा साॻिया रुटीन आहिनि, साॻिया सुता पिया आहिनि, साॻियो आराम कनि था, साॻी हैसियत माणीनि था। छा वालिद साहिबु रुॻो हिकिड़े माण्हू जो रुख़सत थियो आहे? पर असीं इहो ज़िंदगी में ॼाणूं था त अहसासु उहा शइ आहे जेका महसूसु करण सां थींदी आहे। महसूसु करण जे लाइ तमामु अहम आहे त इंसान खे पंहिंजे कद जी, पंहिंजी हैसियत जी, पंहिंजी हैत जी ख़बर हुजे। पंहिंजे कद जे बारे में ॼाणणु इंसान खे तजुर्बनि मां हासिलु थिए थो ऐं वक़्तु हुनखे ॿुधाए थो त हू कहिड़ी जाइ ते बीठल आहे। उन में अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त असां में सबुरु केतिरो आहे, असां शयुनि खे सम्झण जी हैसियत केतिरी रखूं था। ऐं सब्र जे लाइ माना त महिरबानी अहम तरीन ॻाल्हि आहे वक़्त जो इंतज़ारु। त अव्हांखे वक़्त जो केतिरो इंतज़ारु करणु अचे थो। कंहिं उस्ताद वटि, महागुरूअ वटि हिकिड़ो शागिर्दु हाज़िर थियो, ॿुधायूं त साईं नओं शागिर्दु आयो आहे ऐं तबियतनि हर ॻाल्हि में सुवाल पुछण जी आदत आहे, हुनखे क्यूरियस आहे ॾाढो, त तव्हां वटि बि इन करे हाज़िर थियो आहे त इलाही सारा तव्हां खां सुवाल पुछी सघे ऐं तव्हां हुनखे वरंदियूं ॾियो, हुनखे ज़िंदगी सेखारियो। त हुन टीचर चयो त हिनखे हिते साम्हूं विहारे छॾियो जिते हलंदड़ क्लास में हुन सां गॾु वेही रहे, ॿियनि सां गॾु। हू मठड़ी करे वेही रहियो। वेहण खां पोइ विच में ब्रेक थियो, लंच ब्रेक थियो, वरी पढ़ाई शुरू थी, वरी आराम जो ब्रेक थियो, वरी स्पोर्ट्स थियो। हाणे हुनखे रुटीन इहो थिए त हू रोज़ु सुबुह जो अचे ऐं साॻी जाइ ते वेठो हुजे, पढ़ाई थिए ऐं उहो साॻियो रुटीन लंच, रांदि ऐं आराम, ऐं न को गुरूअ हुन खां कुझु पुछियो ऐं न ई हू गुरूअ जे वेझो अचण जी कोशिशि करे पियो। ईअं ई 2 साल गुज़री विया। 2 सालनि खां पोइ ओचितो जेको टीचर हो हुनखे पाण ते घुरायो त हेॾा अचिजो। हू आयो, अची वेझो वेठो, चई बाबा हाणे सुवाल कर। त हुन नौजवान पेरनि ते हथु रखियो ऐं मुर्की चई साईं हाणे छा पुछां, सभु ख़बर पइजी वई। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वक़्त जो इंतज़ारु करणु, सब्रु करणु ऐं वक़्तु सिर शयुनि खे सम्झणु। जीअं ज़िंदगी में हिकिड़ो जुमिलो चवंदा आहियूं न पाण त किथे ॻाल्हाइजे ऐं छा ॻाल्हाइजे। हाणे इहो कदु आहे, माण्हू किथे गुफ़्तगू करे ऐं कहिड़ी गुफ़्तगू करे। चवंदा आहिनि इहा ई ज़बान खट विहारे, इहा ई ज़बान पट विहारे। इहो सिर्फ़ु इन करे हूंदो आहे जो इंसान खे पंहिंजी हाइट जी ख़बर हूंदी आहे त हुनजी हाइट छा आहे। हारून रशीद जी दरबार में मैथमेटिक्स जो हिकिड़ो सुवालु बुलंद थियो हुयो। उन में कुझु महिमान बि वेठा हुया। त ॾुखियो सुवालु हो। मैथमेटिशियन्स जेके हुआ, जेके कॉटियर्स हुया, हुनजा जेके दरबारी हिसाबदान हुया, उन्हनि खे जवाबु न आयो। त हिकिड़ो माण्हू पोयां वेठो हुयो, उनजो जवाबु ॾेई छॾियो। ख़ैर ॻाल्हि ख़तमु थी, सही जवाबु हुयो। आई वई ॻाल्हि थी, सम्झनि शायदि इहो बि को फ्लूक में हिकु ॻाल्हि थी आहे। थोरी देरि खां पोइ अधु मुने कलाक खां पोइ हिकिड़ो ॿियो सुवालु बुलंद थियो। त जॾहिं ॿियो सुवालु बुलंद थियो त वरी सभिनी मैथमेटिशियन खां पुछऊं, जवाबु न आयो। त हू जेको पोयां वेठो उन वरी उहो जवाबु ॾिनो ऐं एक्ज़ेक्ट जवाबु ॾिनो। बादशाह हुनखे अॻियां घुरायो ऐं चयईं त तव्हां छा कंदा आहियो? चई मां स्कॉलर आहियां, मैथमेटिशियन आहियां। चई जॾहिं तूं एॾो वॾो आलिम आहीं, इहे शयुनि खे ॼाणी थो, त तूं पोयां छो वेठो हुएं? त हुन अर्ज़ु कयो त क़िबला मां हमेशह पोयां खां अॻियां ईंदो आहियां, अॻियां खां पोयां न वेंदो आहियां। तव्हांखे हाणे जेको पुछिणो आहे तव्हां पुछो, मां हाणे अॻियां अची वेठो आहियां। कदु आहे, कदु आहे। मुंहिंजो कदु केतिरो आहे? मां हिकिड़ो टीचर आहियां, मुंहिंजो कदु केतिरो आहे? मुंहिंजो कदु ओड़ो हुअणु घुरिजे जेके मुंहिंजा शागिर्द फॉलो कनि, उन्हें ख़बर पए मुंहिंजे टीचर जी हाइट ई आहे। माफ़ी सां अर्ज़ु कयां थो, ज़िंदगी में नुक़सान इन करे थियनि था जो असां पंहिंजे कद खे प्रॉपरली ज़ाहिर नथा करे सघूं। जॾहिं प्रॉपर न हूंदो आहे त पोइ असांजो जेके पोयां ईंदा आहिनि उन्हनि खे असांजे कद मापण में ॾुखियाई थींदी आहे।
हिकिड़ो मिसाल ॿियो बि ज़हन में अचे पियो। चीन जी हिकिड़ी कहावत आहे त हिकिड़ी ख़ातून खे का नौजवान ख़ूबसूरत नियाणी हुई जंहिंजे संग जी तलाश हुई। सो हुन इंटरव्यू पे कया जेके बि संग जे लाइ उम्मीदवार अचनि पिया, त हर उम्मीदवार खां हुन हिकिड़ो सुवालु पे कयो त तोखे हवा जे रुख जी ख़बर आहे? हाणे जेको अचे उहो ॿुधाए त हा अॼु उत्तर जी हवा आहे, अॼु ॾखण जी हवा आहे, अॼु हवा कोन्हे। हिकिड़ो माण्हू आयो, जीअं ई ख़ातून हुन खां पुछियो तोखे हवा जे रुख जी ख़बर आहे, हुन अखियुनि में अखियूं विझी ॾिठो ऐं मुर्की चयईं हा मूंखे हवा जे रुख जी ख़बर आहे। कुराड़ी चयो नियाणी तुंहिंजी थी, शादी करे वठि। ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगीअ में हवा जो रुख ॼाणणु, शयुनि खे तहमुल सां ॿुधणु, बर वक़्तु बि पर सोची सम्झी फ़ैसिला करणु, इहे सभु हाइट्स खे ठाहीनि था त असांजो क़दु केतिरो आहे, असां केतिरो। तव्हां ॾिठो हूंदो माण्हू चवंदा आहिनि तव्हां ॾाढा जज़्बाती आहियो, माण्हू सम्झंदा आहिनि त असां जज़्बाती आहियूं। इहो इन करे जो असां वटि शायदि तहमुल न हूंदो आहे, शायदि वक़्तु सिर उहा शइ न हूंदी आहे जेका असांजे इंटरनल कोर खे, असांजे क़द खे उन्हनि ते ज़ाहिर करे सघे। मौज़ू कुझु मुख़्तलिफ़ आहे पर अर्ज़ु करिणो हुयो छाकाणि त ज़िंदगी में उहे ई माण्हू कामयाबु थियनि था जिन खे पंहिंजी हाइट जी ख़बर आहे ऐं जेके पंहिंजो क़दु साण रखनि था। क़दु 5 फुट 8 इंच 10 इंच कोन्हे, क़दु उहो आहे जेको असांजे अंदरि में वसेरो करे थो ऐं असांजी इंटरनल हाइट ठाहे थो, असांजी शख़्सियत खे मुकमिल करे थो ऐं मुकमिल करे पेश करे थो। परवरदिगार अवां सभिनी खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। फ़ी अमान अल्लाह, इंशाअल्लाह वरी मिलंदासीं। अल्लाह जे हवाले।